नाज़रीन नवां ॾिसी रहिया आहियो KKD न्यूज़ आहियां जुमपरी। जी नाज़रीन नवां के ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त गंबट मां के ख़बर ॾेई रहिया आहियूं। गंबट पजीर गोश्त में नारेजा बिरादरी जे चङे मुड़स जो बासरनि पारां मीडिया ट्रायल ऐं कूड़ा केस दाख़िल करण खिलाफ़ प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अहमदपुर में कच्ची आबादी पीर जो गोठ जे रहवासी नारेजा बिरादरी जे चङे मुड़स मोहम्मद इसाक नारे जो प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त प्राइमरी मास्टर अब्दुल गनी लाखो खीर जा पैसा घुरण तां हमले जो कूड़ो केस दाख़िल करण खां पोइ मीडिया ट्रायल करे बदनाम करे रहियो आहे, जंहिं सबबु पीर जो ॻोठ पुलिस जीअण जंजाल करे छॾियो आहे, जंहिं सबबु सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं। मोहम्मद इसाक नारे जो तालीम खाते जे सूबाई वज़ीर DIG सखर SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।